वैसा प्रालो खबर सिलसिलो जारी खबर शेयर कंदासीं प्राले में हर साल जीअं हिन साल भी मेरान पब्लिक हाई स्कूल प्रालो में सालाना इम्तिहान 2024-25 जे नतीजनि जे मौक़े ते पोज़ीशन माणींदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि जी हौसला अफ़ज़ाई लाइ हिकु शानदार तक़रीब मुंतक़िल कई वई, जंहिंमें स्कूल जे प्रिंसिपल उस्ताद ग़ुलाम मुर्तज़ा मेमण उस्तादनि ऐं वालिदैन इलाइक़े जे मौज़ुनि शिरकत कई। तक़रीब दौरान प्रिंसिपल ग़ुलाम मुर्तज़ा मेमण पंहिंजे ख़िताब में चयो त शागिर्दनि जी महिनत वालिदैन जे सहकार आहे ऐं उस्तादनि जी इंतिहाई महिनत जो नतीजो आहे जो असांजे शागिर्दनि जे बहितरीन कारकर्दगी ॾेखारी आहे। ख़ासि तौर ते छोकिरे हिन साल नुमाया तौर ते वधीक पोज़ीशन हासिल करे साबित कयो आहे त हू तालीम जे मैदान में बि कंहिं खां घटि न आहिनि। उन मौक़े ते उस्तादनि पिणु ख़िताब कयो। शागिर्दनि खे मुस्तक़बिल में महिनत जारी रखण लाइ तालीम कई वई। पोज़ीशन माणींदड़ शागिर्दनि खे शीडियूं पिणु तौर ते ॾिनियूं वयूं। वॉइस ऑफ प्रालो पेज खे लाइक करणु शेयर करणु न विसारींदा। वॉइस ऑफ प्रालो यूट्यूब चैनल अवां जो पंहिंजो चैनल ताज़ा तरीन ख़बरूं ॾिसण जे लाइ वॉइस ऑफ प्रालो यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करो, लाइक कयो ऐं शेयर कयो ऐं ताज़ा तरीन ख़बरूं ॾिसणु न विसारींदा। अवां जो पंहिंजो चैनल वॉइस ऑफ प्रालो।